अधी परेशान छो वेठी आ? परेशान इन लाइ वेठा आहियूं, दवाऊं महांगियूं, बिज महांगा, फसल थियनि ई नथा। इहा बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। हाणे हे ॾिस, तुंहिंजे लाइ मूं कहिड़ी ख़ुशख़बरी आंदी आहे। हिन में लिखियलु आहे त आबादगार भाइरनि लाइ बेनज़ीर हारी कार्ड ठाहिण जो सुनहरी मौक़ो। बेनज़ीर हारी कार्ड वसीले आबादगारनि खे ॿिज कीमियाई भाण, ज़रई ज़हरनि ऐं ज़रिए मशीनरी लाइ रिआयत मिली सघंदी। बेनज़ीर हारी कार्ड वसीले बिना व्याज ज़रिए कर्ज़ ॾिना वेंदा। बेनज़ीर हारी कार्ड वसीले कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियण लाइ सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। बेनज़ीर हारी कार्ड वसीले फसलनि जी इंश्योरेंस मुहैया कई वेंदी। आबादगारनि खे रिआयती क़ीमतुनि ते सोलर ट्यूबवेल मुहैया कया वेंदा। बेनज़ीर हारी कार्ड में ATM, बैंक अकाउंट ऐं बायोमेट्रिक जूं सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। उन लाइ अॼु ई ज़रिई तोसी अमली सां राब्तो करियो। बेनज़ीर हारी कार्ड हासिलु करियो या पाण बेनज़ीर हारी कार्ड जी वेबसाइट ते ऑनलाइन रजिस्टर थियो। वधीक रहनुमाई ऐं मालूमात लाइ आबादगार हेल्पलाइन बि राब्ते लाइ ॾिनल आहे। हाणे त आहे न ख़ुशख़बरी जी ॻाल्हि। अॼु बाबा खे चवां थी, हा अॼु बेनज़ीर कार्ड फॉर्म कयो। हा अॼु इहो फॉर्म अदा खे चई ऐं भरे छॾियो।